नौशर अफरोज रिपोर्ट जुल्फकार अली ट्रगर। नौशर अफरोज शहर में गंदे पानी आज़ार खिलाफ शहरन प्रेस क्लब नौशर अफरोज का रैली कढ़ी DC ऑफिस जे मेन गेट आरो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो हयो, जंहिंमें करप्ट ऑफिसरन खे हटाइण ऐं शहर मां गटरनि जे गंदे पानी जी निकाली करण लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते शहरी एक्शन कमेटीअ जे अॻवान यूनिस राजपर, JUI अॻवान अकरम पीरज़ादो, M ज़फ़र तगड़, ख़ालिद राजपर, STP जे असद चांडियो, वसीम डंगराज, SUP जे महर विस्तड़ो, ख़ादिम सियाल, अली नवाज़ सोलंकी, जुल्फकार तगड़ ऐं ॿियनि चयो त शहर खे तबाह ऐं बर्बाद करण में हितां जे चूंडियल नुमाइंदनि जो वॾो किरदारु आहे। 11 साल PP हुकूमत लुट मार कई पर शहर के ड्रेनेज सिस्टम सही न ॾेई सघिया ऐं हालत उते वञी पहुती जो अवाम सां जुठनि ते संदन चूंडियल म्यूनसिपल चेयरमैन पीर कुर्बान अली इस्तीफ़ा ॾेई हलियो वियो, जंहिंजी हिक ट्रांज़िकेशन ऑफिसर बि न ॿुधी। हिननि चयो त म्यूनसिपल ट्रांज़िकेशन ऑफिसर वलीद शोरे करोड़े रुपयनि जा धाड़ा हया, जंहिंजी दांह चूंडियल चेयरमैन आला अख्तियारनि ऐं PP क़यादत खे ॾिनी, पर उहे हिसेदार हुजण करे उन करप्ट कामोरे खे हटाइण न सघिया, जंहिं करे असां सख़्त एहतजाज ते मजबूर थिया आहियूं। उन दौरान असिस्टेंट कमिश्नर नौशर अफरोज अली शान मलिक अची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं ॻाल्हियुनि में शहर जी सफ़ाई जी यकीन ध्यानी कराई। शहर जी सफ़ाई सुथराई ऐं गंदगी जी निशानगी लाइ इंतज़ामिया ऐं शहरनि ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई, जंहिंखां पोइ DC अची धरणो ख़त्म करायो। कमेटी में असिस्टेंट कमिश्नर अली शान मलिक, तपेदार नौशर अफरोज सर्कल मजीद गोरहाऊ, म्यूनसिपल ऑफिसर यूनिस राजपर, अकरम अली पीरज़ादो, ख़ालिद राजपर, असद चांडियो, वसीम डंगराज ऐं महर विस्तड़ो शामिल आहिनि। एहतजाज खां पोइ कमेटी अॻवाननि मुज़ाहिरीन जी DC नौशर अफरोज मोहम्मद अरसलान सलीम सां मुलाक़ात थी, जंहिंमें DC चयो त सफ़ाई सुथराई म्यूनसिपल वारनि जो कमु आहे। शहर जी वाक़ई सूरत हाल ख़राब आहे। मूं बाक़ाइदा सख़्ती सां सफ़ाई ऐं गंदे पाणीअ जी निकालीअ जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। अमां जल्द बहितरी नज़र ईंदी, छो जो न रुगो ठहियल कमेटी गंदगी जी निशानगी करे ॿुधाईंदी, पर मां बि नज़रदारी कंदुसि।